कई आहे ॻोल्हा कई आहे मिले ई कोन थी। मुंहिंजी नियाणी वठी ॾियो मूंखे 13 साल जी उमिरि आहे मुंहिंजी धीउ जी तव्हीं वठी ॾियो गवर्नमेंट आयो तव्हीं जाम असीं ॻोल्हा कई आहे किथे ॾसी कोन थो मिले दिमाग़ थोरो सही कोन आहे मुंहिंजी धीउ मूंखे वठी ॾियो था मुंहिंजी धीउ मूंखे वठी ॾियो। बिरादरी में आहियूं असां सां कल 6 बजे छोकिरी 13-14 सालनि जी छोकिरी हितां निकिरी वई नियाणी असांजी ऐं असां सां इहे चकर कई थिया आहिनि असां सां को बि इंसाफ़ न थियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे ऐं महिरबानी करे इंतिज़ामिया खे चऊं था त असांजी हेल्प में छो नथा कनि असां सां हेल्प में छो न आहिनि। असां सां इहे ज़्यादतियूं इलाही थियूं आहिनि हिकिड़ी न अहिड़ी ज़्यादतियूं इलाही थियूं आहिनि कई चकर थियूं आहिनि पर असां सां को बि गवर्नमेंट असां सां इंसाफ़ नथी करे। बराए महिरबानी करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कजे। कल 6 बजे खां सुबुह 6 बजे खां छोकिरी असांजी नियाणी वई आहे को बि पतो कोन्हे का बि ख़बर कोन्हे। नियाणी निकिती आहे कल सुबुह जो 6 बजे पूजा नालो थी हुनजो ऐं 12-13 साल उमिरि थी हुनजी। असांखे शक आहे कि अगवा कई आहे या केरु खई आहे। असांखे शक सुबुह अगरि असांजी सरकार असांजी केरु अपील केरु ॿुधे ई नथी। असां सिंध गवर्नमेंट खां असां अपील था कयूं त असांजी केरु ॿुधे। खांजे विसरिया लॻ ग्वारा बिरादरी मिनाटी बिरादरी जी नौजवान न्याणी 12 साल मासूम पूजा जे बाज़ियाबी जे लाइ उनजे वारसनि उनजे ॻोठ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे वज़ीर आला सिंध अला इख़्तियारीन ऐं टनूमो खान ज़िले जे SP समेत मुख़्तलिफ़ अला इख़्तियारीन खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे असांखे 12 साल पूजा वापसि कराए ॾिनी वञे। असांखे ख़दशो आहे त किथे पूजा खे मारियो न वञे असां सां इंसाफ़ कयो वञे। ज़ुल्फ़कार चांदनी, विबरा न्यूज़, टनूमो खां।